अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। जीअं त नाज़रीन पाण प्रोग्राम हाट इशूज़ में कंहिं न कंहिं इशू खे हाईलाइट कंदा आहियूं। हींअर पॉलिटिकल डेवलपमेंट्स बि साम्हूं अचनि पियूं ऐं पॉलिटिकल डेवलपमेंट्स में ज़ाहिरा कॾहिं लाहा चाढ़ा अप्स एंड डाउन्स थींदा रहंदा आहिनि। हींअर पॉलिटिकल जेका पाकिस्तान जी सिचुएशन आहे उहा हिन टाइम कशीदगी जी तरफ़ वञे पई ऐं हुकूमत जंहिंमें पीपल्स पार्टी, नून लीग ऐं ॿियूं सियासी जमातूं शामिल हुयूं, हाणे लॻे थो त उन्हनि में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। ॿ ॾींहं पहिरियां पाण बिलावल भुट्टो चेयरमैन पीपल्स पार्टी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि ॿुधायो त जॾहिं मां 26 अमेंडमेंट कराइण जे चकर में हुयुसि, जॾहिं 26 अमेंडमेंट में मसरूफ़ हुयसि त नून लीग जेको आहे उहो कैनालनि जे हवाले सां नोटिस कढियो आहे। उन सां गॾोगॾु हुकूमत कुझु अहिड़ा कम कया आहिनि जंहिंमें बिलावल साहब जेका आहे नाराज़गी बि ज़ाहिर कई। उन सां गॾोगॾु वरी डेवलपमेंट साम्हूं आई आहे अॼु इहा त चेयरमैन पीपल्स पार्टी जेके आहिनि वफ़ाक़ खां मसइलनि जे हल लाइ कमेटी ठाही आहे। उहा कमेटी जेका आहे ईंदड़ महीने पीपल्स पार्टी जी जेका एग्ज़ीक्यूटिव कमेटी आहे उनमें उहा रिपोर्ट पेश कंदी ऐं उनखां पोइ ख़बर पवंदी त मामलात आहिनि छा। कुझु इशूज़ आहिनि जंहिंमें हींअर ॿी डेवलपमेंट बि असांजे साम्हूं आई आहे त पीपल्स पार्टी जेको आहे पब्लिक अकाउंट्स कमेटी जी सरबराही बि घुरी वरिती आहे, पर ज़रियनि खां असांखे इहो मालूम थिए पियो त नून लीग इन में इतफ़ाक़ कयो आहे ऐं पब्लिक अकाउंट्स कमेटी जी सरबराही जेका आहे उहा पीपल्स पार्टी हवाले करण जी उम्मीद बि ज़ाहिर कई आहे। इहो त पाण खे हिकिड़ो साम्हूं नज़र अचे थो, पर अगरि ॾिसूं इनसाइड में कुझु इख़्तिलाफ़ात साम्हूं आहिनि। हाणे एग्ज़ीक्यूटिव कमेटी बि ठही आहे। ज़ाहिर आहे उहा कमेटी एग्ज़ीक्यूटिव कमेटी में रिपोर्ट पेश कंदी ऐं उन कमेटी में सिंध जो वज़ीर आला ऐं बलूचिस्तान जो वज़ीर आला, KPK जो गवर्नर, पंजाब जो गवर्नर उनमें शामिल आहिनि। उन सां गॾोगॾु नवीद कमर साहब ऐं ॿिया जेके आहिनि पीपल्स पार्टी जा अॻवान शरीक आहिनि। पॉलिटिकल डेवलपमेंट जे हवाले सां मुस्तक़बिल जी छा स्ट्रेटजी हूंदी, छा हुकूमत जेका आहे उहा हिन टाइम टफ टाइम उनखे मिलंदो पीपल्स पार्टी, छाकाणि त पाकिस्तान जी हिन टाइम लीडिंग पार्टी आहे। पीपल्स पार्टी हुकूमत खे टफ टाइम ॾिए थी या हुकूमत उनखे मञाइण में एग्री थींदी या हुकूमत जेको आहे पीपल्स पार्टी हुकूमत खां धार थी वेंदी। ज़ाहिर आहे इहे सॼे मौज़ू बहस हेठि ईंदा। इन्हनि सॼनि मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। यंग पॉलिटिशियन आहिनि ऐं पाण मेंबर ऑफ प्रोविशनल असेंबली MPA आहिनि शिराज शौकत राजपर साहब असांखे टेलीफोन लाइन ज़रिए उन्हनि जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी शिराज साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो पॉलिटिकल डेवलपमेंट्स हींअर साम्हूं अचनि पियूं। काल्ह ताईं पाण ॾिठोसीं पीपल्स पार्टी ऐं नून लीग ॿिट हुआ ऐं कोलिशन गवर्नमेंट हुई उन्हनि जी, ऐं अॼु इहा डेवलपमेंट थियण तव्हां इन डेवलपमेंट खे कीअं था ॾिसो? ऐं नंबर 2 असांखे इहो ॿुधायो छा पीपल्स पार्टी हाणे राहूं जुदा कंदी हुकूमत खां, नून लीग खां स्पेशली? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहा त पाकिस्तान पीपल्स पार्टी मथे नेशनल असेंबली में नवाज़ खे सपोर्ट ज़रूरु कई आहे, पर गवर्नमेंट जो हिसो न आहे। इन ॻाल्हि खे सम्झणो पवंदो, गवर्नमेंट जो हिसो अलॻि शइ आहे ऐं हुकूमत ठाहिण लाइ सपोर्ट करणु अलॻि शइ आहे। अलाए छो असीं इन ॻाल्हि खे इग्नोर पिया कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी का मिनिस्ट्री न वरिती आहे, न को एडवाइज़रशिप वरिती आहे, न को ॿियो को पोर्टफोलियो पंहिंजे मेंबर्स लाइ वरितो आहे। इन जो मतिलबु पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो पाण खे नवाज़ हुकूमत खां अलॻि रखियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे सो इख़्तिलाफ़ ज़ाहिर आहे ॿ अलॻि पार्टीज़ आहिनि, ॿ अलॻि पार्टीज़ आहिनि, ॿिनि अलॻि पार्टीज़ जो अलॻि अलॻि मौक़िफ़ आहे, मैनिफेस्टो आहे। चेयरमैन साहब तमामु हिकिड़ो एक्टिव चेयरमैन आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, जंहिंजो हर शइ ते नज़र आहे। ऐं हुन इहा ॻाल्हि ठीकु आहे त इख़्तिलाफ़ थींदा, इख़्तिलाफ़ ख़तमु बि थींदा, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻाल्हियुनि में बिलीव करे थी। इंशाअल्लाह ताला ॻाल्हियुनि सां सभु मसइला हल थी वेंदा। बिल्कुलु शिराज साहब, तव्हां दुरुस्त फरमायो, हुकूमत जो हिसो पीपल्स पार्टी न आहे, लेकिन हुकूमत खे सपोर्ट करण में पीपल्स पार्टी ज़रूरु अॻभरई रही। लेकिन जेका 26 अमेंडमेंट आई उनमें पीपल्स पार्टी जो जेतिरो रोल आहे ओतिरो मां सम्झां थो नून लीग जो न आहे, छाकाणि त नून लीग पहिरियां स्ट्रगल कई ऐं जेके सियासी पार्टियूं हुयूं उन्हनि खे एग्री न करे सघी, पर जॾहिं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब स्टैंड वरितो ऐं उन्हनि मुकमल तौर ते 26 अमेंडमेंट में पंहिंजो रोल अदा कयो, उन सां गॾोगॾु जेको आहे उहो अमेंडमेंट पास बि कराई। पर उन हवाले सां बि कुझु ख़दशा आहिनि, ख़ासि तौर ते जुडिशल कमीशन जे हवाले सां जेके बिलावल साहब ज़ाहिर बि कया आहिनि त उन्हनि जा नुमाइंदा जेके जुडिशल कमीशन में आहिनि उहे घटि आहिनि। उन हवाले सां तव्हां छा चवंदो? हुकूमत जेका आहे स्पेशली नून लीग उहा बार बार पीपल्स पार्टी खे नज़र
अंदाज़ छो पई करे, छाकाणि त हालांकि उन ॾिठो वञे पीपल्स पार्टी जो सभ खां वधीक रोल आहे हुकूमत में। बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जी काविश आहे जंहिंजे करे आइनी तरमीम थी सघी। चेयरमैन साहब जो पंहिंजो विज़न आहे, हू इहो सम्झे थो त हुनजी नाले खे कीअं शहीद कयो वियो ऐं हिकिड़े कोर्ट ऑर्डर जो उन में रेफरेंस ॾेई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फाही ते चढ़ायो वियो, ज़ुल्म कयो वियो, मोहतरमा शहीद खे जेल में विधो वियो, ज़रदारी साहब खे 7 साल जेल में पूरे केसनि में विधो वियो, वरी हाणे ज़रदारी साहब जेल में रही आयो हेतिरो ताईं ऐं वरी हिमत सां रहियो ऐं इन इहा जेकी ज़रदारी साहब जी हिमत आहे ऐं जेकी काविश आहे उन जो असांखे हिकिड़ो अक्स नज़र अचे थो चेयरमैन साहब जी जिद्दोजहद जे अंदरि। चेयरमैन साहब इहो भरपूर तरीक़े सां सम्झे थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु मज़लूम जमात आहे। कोर्ट्स मां इंसाफ़ तॾहिं थी सघंदो जॾहिं कोर्ट पंहिंजो कमु कंदियूं। कोर्ट जो ओरिजिनल कमु आहे, ओरिजिनल जुरिसडिक्शन, सिविल अपील्स, क्रिमिनल अपील्स, उहे अलॻि थियनि, उन्हनि खे हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट वटि टाइम हुजे जो हू केसिस, हज़ारे केसिस पेंडिंग रुलिया पिया आहिनि, उहे केसिस हाणे हलंदा छो त कोर्ट वटि टाइम हूंदो, कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स अलॻि बेंच वटि हलंदा, अपील्स फौजदारी मुक़दमा अलॻि कोर्ट वटि हलंदा, तॾहिं ई हिन मुल्क जा मसइला हल थींदा। जीअं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, जंहिं मुल्क में इंसाफ़ न आहे उन मुल्क में तरक़ी नथी थी सघे। असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हदीस मुबारक आहे त जॾहिं इंसाफ़ कंदो तॾहिं तरक़ी मिलंदी। बिल्कुलु। अच्छा शिराज साहब, तव्हां फ्यूचर जी स्टेट जी छा था ॾिसो? पीपल्स पार्टी मुस्तक़बिल में हुकूमत सां ईअं ई ॿिट बणियल रहंदी? छा हुकूमत 5 साल पूरा कंदी या पीपल्स पार्टी जेका आहे उहा कंहिं वक़्तु बि पॉलिटिकल जेका डेवलपमेंट वरी साम्हूं ईंदी ऐं उन में जेको आहे पीपल्स पार्टी हुकूमत खां राहूं जुदा कंदी? असल पीपल्स पार्टी वाहिद सियासी जमात आहे पाकिस्तान इन मुल्क जी। पाकिस्तान पीपल्स पार्टी पाण अकेले सिर को माण्हू फ़ैसिलो न कंदो। फ़ैसिलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी CEC कंदी आहे, एग्ज़ेक्टिव कमेटी आहे, उन में सभु सीनियर मेंबर्स आहिनि। उहे सीनियर मेंबर्स वेही जॾहिं सोचींदा, सम्झंदा ऐं फ़ैसिला कंदा त फ़ैसिला इम्प्लीमेंट थींदा। जे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हुकूमत में अॻु मां ॿुधाए चुको आहियां, जे हुकूमत जी बुख हुजे हा त मिनिस्ट्री वठंदा न, एडवाइजरीज़ वठंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिन ॻाल्हि जी परवाही कान्हे का। पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿियो चकर नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट में मदद कई आहे ऐं बग़ैर के मिनिस्ट्री जे, बग़ैर के पोर्टफोलियो जे, त बाबा असीं मदद कयूं था, हुकूमत ठहे भली, छो त हूअं हुकूमत न पई थी सघे पीपल्स पार्टी जी मदद खां सवाइ। पाकिस्तान पीपल्स पार्टी मदद कई, हुकूमत ठाहिनि, पर जवाब ॾिनो त बाबा असीं तव्हां हुकूमत जो हिसो न थींदासीं। अॼु बि इहा पोज़ीशन आहे, हुकूमत जो हिसो पीपल्स पार्टी न आहे ऐं मां नथो सम्झां त पाकिस्तान पीपल्स पार्टी को फ़ैसिलो CEC जी मर्ज़ी जो सवाइ कंदी। CEC पंहिंजो फ़ैसिलो कंदी, अगरि उहा फ़ैसिलो कंदी हुकूमत में रहणो आहे त रहंदासीं, अगरि फ़ैसिलो कंदी न आहे रहणो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत जो हिसो न रहंदी ऐं हुकूमत पंहिंजी सपोर्ट फुरे वठंदी आहे चवंदुसि। अच्छा शिराज साहब, जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेके आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उन्हनि सिंधु दरिया मां 6 केनाल कढण जे हवाले सां प्लैनिंग कई आहे ऐं 6 केनाल कढण जे लाइ उन्हनि जो जेको कमु आहे उहो बि चोलिस्तान में स्टार्ट थी वियो आहे। सिंधु दरिया मां जेकॾहिं 6 केनाल निकिरंदा, ज़ाहिर तव्हां बि सिंध खां बिलोंग कयो था, त पोइ सिंध जे माण्हुनि लाइ पाणी वॾो मसइलो थी वेंदो। हींअर बि पाणी जी तमामु घणी ज़रूरत आहे, पर जेकॾहिं 6 केनाल अञा वधीक ठहंदा त ज़ाहिर आहे सिंधु दरिया सुकंदो ऐं सिंध जी जेका ज़रखेज़ आहे, सिंध जो जेको एग्रीकल्चर सिस्टम आहे उहो त तबाह थी वेंदो। उन हवाले सां सिंध हुकूमत स्पेशली पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे ऐं तव्हां छा था सम्झो इन मामले ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा पाण में वधीक हद ताईं बि इख़्तिलाफ़ थी सघनि था? सर, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो वञां, सिंध जो जाइफ़ो सिंधु दरिया जो पाणी आहे। सिंध पंहिंजो पाणी, पंहिंजो हक़, सिंधु दरिया जे पाणी जे हक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जो आहे, सिंध जे माण्हुनि जो आहे। ही जेके केनाल ठहनि था, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुन ते पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे भरपूर नमूने सां ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ी स्ट्रेटजी ठाहींदी जीअं कालाबाग डैम जी स्ट्रेटजी ठही, इंशाल्लाह ज़रूरु अहिड़ी स्ट्रेटजी साम्हूं ईंदी
जंहिंजे करे इहे केनाल न ठही सघंदा। कालाबाग डैम जा पैसा बि रखिया विया ऐं कोशिशूं कई वई, पर जॾहिं सिंध उथरी पियो त कालाबाग डैम जो कमु न थी सघियो। इनशाला ही केनाल ईअं ई रुकिजी वेंदा ऐं अलाह जी जहिड़ी मदद थींदी। असीं सिंध जा माण्हू दुआगू आहियूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी इन मामले ते पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। अच्छा शिराज साहब, हींअर जेका कमेटी ठाही आहे, जीअं मां इंटरव्यू में ॿुधायो त चेयरमैन बिलावल साहब उहा कमेटी ठाही आहे ऐं उन में ज़ाहिरा पीपल्स पार्टी जा सीनियर पार्लियामेंटेरियंस, सीनियर क़यादत, उन सां गॾोगॾु सीएम सिंध, सीएम बलूचिस्तान बि शामिल आहिनि। तव्हां छा था सम्झो, छा इहा कमेटी जॾहिं हुकूमत सां ॻाल्हियूं कंदी, उनमें डायलॉग कंदी, त छा मामलात हल थी वेंदा या मामलात अञा वधंदा? छा हो तव्हांखे लॻे थो हुकूमत पीपल्स पार्टी जे जेके आहिनि क्यूरीज़ उहे हल कंदियूं ऐं सॉल्व थींदो? सर उम्मीद त दुनिया क़ाइमु आहे ऐं सम्झां थो नवाज़ लीग खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़रूरत आहे हुकूमत में रहण लाइ, ऐं इन ज़रूरत खे मद्देनज़र रखंदे नवाज़ लीग अहिड़ो फ़ैसिलो कंदे जंहिंमें पीपल्स पार्टी राज़ी रहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हां सम्झो था मतिलबु पीपल्स पार्टी जेका आहे कमेटी जेका ठाही आहे उनमें मामलात हल थी वेंदा हुकूमत सां? ॾिसो न, नवाज़ लीग खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़रूरत आहे हुकूमत में रहण लाइ। बिल्कुलु ज़रूरत आहे, बिल्कुलु डेफिनेटली। इन ॾिसो न, ज़रूरत एजाद जी तरफ़ रस्तो कढंदी आहे ऐं को न को रस्तो पंहिंजो पाण निकिरी वेंदो इंशाअल्लाह। अच्छा, इट मीन्स अगर जेकॾहिं मामलात हल नथा थियनि, तव्हां सम्झो था पोइ पीपल्स पार्टी राहूं जुदा कंदी आहे, हुकूमत खे टफ टाइम मुराद ईअं खणी चइजे, माना जीअं हिस्टोरिकली अगरि ॾिठो वञे 5 साल हिते को बि हुकूमत का बि पार्टी 5 साल हुकूमत नाहे कंदी, अहिड़ो कुझु सीन थी सघे थो तव्हांजी नज़र में फ्यूचर? पाण क्या कढ़ाई छो कयूं, पाण छो न पॉज़िटिव रहूं? ऐं हमेशह पॉज़िटिव रहंदो आहे। सियासत डायलॉग जो नालो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी डायलॉग करे हमेशह पंहिंजा मुतालबा मञाया आहिनि। मां आसिफ अली ज़रदारी साहब खे हिन मौक़े ते ज़रूरु उन्हनि जी जेकी सोच आहे उनखे सराहींदुसि त उन्हनि जी सोच ई डायलॉग ते शुरू थिए थी, डायलॉग ते ख़तमु थिए थी। इंशाअल्लाह डायलॉग सभु मसइला हल कंदी। ठीकु आहे, वॾी महिरबानी शिराज शौकत राजपर साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जीअं त अवां पीपल्स पार्टी जी बिहाफ ते जेके असां सां गॾु MP मौजूदु हुआ, अवां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि तफ़सीली ॿुधायो ही जेका कमेटी ठाही आहे उन कमेटी में ज़रूरु कंहिं न कंहिं हद ताईं इशूज़ हल थींदा ऐं लॻे थो हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जा मामलात तय पाईंदा ऐं तय पाइण खां पोइ ज़ाहिर आहे इहो इशू हल थी वेंदो ऐं ही कमेटी जेका रिपोर्ट ईंदी उहा नेक्स्ट मंथ थींदी ऐं ॾिसजे वधीक पीपल्स पार्टी ऐं हुकूमत केतिरे हद ताईं जेको आहे इख़्तिलाफ़ उन्हनि जा साम्हूं ईंदा। हाणे फ्यूचर जी छा स्ट्रेटजी सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम जारी आहे, हिते वठंदो शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। नाज़रीन, जीअं त पाण पॉलिटिकल डेवलपमेंट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा पाण में हिकु दफ़ो इख़्तिलाफ़ ॿीहर साम्हूं अची विया आहिनि। हुकूमत जेका आहे उहा ज़ाहिर आहे नून लीग जी आहे, पर उनमें पीपल्स पार्टी जी सपोर्ट हासिलु आहे, चाहे उहा 26 अमेंडमेंट में हुजे, उहा इलेक्शन में हुजे। इलेक्शन खां पोइ जॾहिं इहो हुकूमत ठहे पई त उनमें पीपल्स पार्टी ऐं नून लीग उन्हनि इतिहादी हुकूमत ठाही करे जेको आहे हुकूमत ठाही ऐं उन खां पोइ जेके मामलात हुआ नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे विच में उहो स्टिल जेके आहिनि सुठा हुआ ऐं 26 अमेंडमेंट में बि ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो रोल हुयो ऐं ज़ाहिरा हुकूमत जो बि रोल हुयो। बिट बढ़ियल रहिया, पर हाणे अचानक सां कुझु ॾींहं थिया आहिनि जंहिंमें डेवलपमेंट्स जेके आहिनि थियनि पियूं। ॿ ॾींहं पहिरियां पाण सिंधु दरिया में जेको केनालनि जे हवाले सां वज़ीर आज़म जेको आहे नोटिस वरितो, उनखां पहिरियां वरी उन्हनि जेको आहे मंज़ूरी ॾिनी हुई, त उनमें बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मीडिया टॉक कंदे इहो ॿुधायो त ही जेके केनाल ठाहिया विया उहे असां खां बग़ैर परमिशन जे ठाहिया पिया वञनि, छाकाणि त मां 26 अमेंडमेंट में बिज़ी हुयुमि त ही पोयां मूंखे ख़बर पई त केनाल ठाहिया पिया वञनि। उन मामले ते पीपल्स पार्टी बि ज़ाहिरा रोल प्ले कयो आहे, केनालनि जे हवाले सां उन्हनि टोटली स्टैंड वरितो आहे। पर उन सां गॾोगॾु उनखां पोइ डेवलपमेंट इहा बि साम्हूं आई त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा साहब जेके आहिनि उन्हनि नोटिस वरितो। नोटिस वठण खां पोइ उन्हनि जेके बि चारे सूबा आहिनि उन्हनि जे आपाशी खाते खां उन्हनि तफ़सील तलब कया
ऐं उनमें हिकिड़ो इजलास बि थियणो हुयो उन हवाले सां, जंहिंमें सिंध जो वॾो वज़ीर ऐं ॿियनि सूबनि जा वॾा वज़ीर बि ज़ाहिर शामिल हूंदा, पर उहो इजलास कंहिं सबब जे करे मुलतवी थी वियो। पर उहो मसइलो अञा अध में आहे त अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट साम्हूं आई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेके आहिनि उन्हनि कमेटी ठाही आहे हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ। हा, बेसिकली मसइला आहिनि छा एॾी वॾी नाराज़गी, एॾा वॾा इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया जो हाणे कमेटी ठाहिण जी ज़रूरत पई पीपल्स पार्टी खे, ऐं कमेटी में सिंध जो वज़ीर आला, बलूचिस्तान जो वज़ीर आला, KPK जो गवर्नर, पंजाब जो गवर्नर नवीद कबर साहब ऐं ॿिया जेके पीपल्स पार्टी जा सीनियर पार्लियामेंटेरियंस आहिनि उहे शामिल आहिनि। इन सॼे मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु नून लीग जा अॻवान राजा ख़ालिद साहब मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी राजा ख़ालिद साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। सर, ही बेसिकली कहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंजे करे पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया ऐं उनखां पोइ हींअर कमेटी ठहण जी बि ज़रूरत पइजी वई? वॾी महिरबानी। इशू इहो आहे त जॾहिं कोलिशन गवर्नमेंट्स हूंदियूं आहिनि ऐं इत्तेहादी हुकूमतूं ठहंदियूं आहिनि त पोइ मुख़्तलिफ़ एजेंडाज़ ते इख़्तिलाफ़ बि साम्हूं ईंदा आहिनि। हिन में घबराइण जी बि का ॻाल्हि न आहे ऐं मां सम्झां थो त इहो रूटीन जा मामलात आहिनि। जो तव्हां त एॾे वॾे पैमाने ते जॾहिं कोलिशन गवर्नमेंट खे खणी हलंदा आहियो त उन में सभिनी जा जेके ख़दशात हूंदा आहिनि, तहफ़ुज़ात हूंदा आहिनि, उन्हनि खे परखे करण बि हुकूमत जो कमु हूंदो आहे ऐं मां सम्झां थो त प्राइम मिनिस्टर उन ते नोटिस बि वरितो आहे। ऐं जेसिताईं तालुक़ु आहे पीपल्स पार्टी जो इन हवाले सां त सिंधू दरिया मां गैर क़ानूनी कोई कैनाल कढिया पिया वञनि त उन ते त मुस्लिम लीग नून जो बि चिटो मौक़िफ़ आहे ऐं मुस्लिम लीग नून बहैसियत हिकु सियासी जमात सम्झे थी त सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ी ऐं मंशा खां बग़ैर ऐं कंहिं बि क़ानून खे लताड़े कॾहिं बि सिंधू दरिया मां को बि गैर क़ानूनी कैनाल न कढियो वञे। छो जो हिकिड़ो टेक्निकल मसइलो आहे, चइनी सूबनि जे आबपाशी खाते जो मसइलो आहे ऐं हिन में तमामु घणी स्टडी जी ज़रूरत आहे। त उनजे हवाले सां बिलावल साहब या तो ज़रूरी सम्झो आहे त उहो कमेटी जोड़े ऐं उन कमेटी में उन्हनि पंहिंजा सीनियर मोस्ट माण्हू खयां आहिनि ऐं मुस्लिम लीग नून जी जेका हुकूमत आहे उहा बि पंहिंजी पार्टी ते मुश्तमिल जेके टेक्निकल माण्हू आहिनि उन्हनि ते मुश्तमिल असां इनशाला असां बि कमेटी जोड़ींदासीं त जीअं हिन मसइले खे वेही करे गुफ़्तो शुनीद सां ॻाल्हियुनि ज़रिए टेबल ते वेही करे हल कजे। उहे ॿिए क़िस्म जा मामलात जेके हूंदा आहिनि उहे ॻाल्हियुनि जे ज़रिए ई हल करे सघजनि था ऐं टेक्निकल मामलनि ते जज़्बाती थियण ऐं सियासत करणु मुनासिबु न आहे। मां सम्झां थो त सुठो अमल आहे पीपल्स पार्टी तरफ़ां त हुननि बजाए जो इन ते पॉइंट स्कोरिंग कनि ऐं सूबे जो कार्ड खेॾनि, ज़रूरी सम्झो आहे त इन मामले खे कमेटी जे ज़रिए माण्हुनि सां वेही करे टेबल ते वेही करे हल कजे। ऐं छो जो पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जमातूं आहिनि ऐं ॿई सिंध जे हुकम ते सौदेबाज़ी करण लाइ कंहिं सूरत में तयारु न आहिनि त मां सम्झां थो त को बहितर फ़ैसिलो ईंदो ऐं इख़्तिलाफ़ात ख़तमु थी वेंदा इंशाअल्लाह। अच्छा राजा ख़ालिद साहब, हाणे त ही कमेटी ठही वई आहे, उन कमेटी ज़ाहिरा ईंदड़ महीने इहो रिपोर्ट जेका आहे उहा हुकूमत सां ॻाल्हियुनि खां पोइ उहा रिपोर्ट पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी में पेश कंदी। तव्हांखे छा थो लॻे, छा इहे मामलात हल थी वेंदा या इहे मामलात वधंदा? छाकाणि कुझु इशूज़ अहिड़ा आहिनि जंहिंजे करे लॻे थो त हींअर इख़्तिलाफ़ वधंदा, छाकाणि जेको कैनालनि जो मामिलो आहे उहो इंतिहाई संजीदा आहे। ज़ाहिरा अवां बि सिंध खां बिलोंग कयो था पिया त ज़ाहिरा सिंधू दरिया मां कैनाल ठहणु इहो सिंध खे सुकाइण जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं जेकॾहिं PMLN ऐं पंजाब स्पेशली पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे ऐं उहा जेका आहे इन ते नोटिस त ठीकु आहे शाहबाज़ शरीफ़ साहब वरितो आहे, पर उनखां पहिरियां CM पंजाब जी उन्हनि समरी में ऐं नोटिफिकेशन में सिग्नेचर बि कई आहे ऐं उन्हनि मंज़ूरी बि ॾेई छॾी आहे। तव्हां छा था सम्झो, छा हाणे वाक़ई में उहे कैनाल हुकूमत लाइ ज़ाहिरा हींअर त चैलेंजिंग आहे नून लीग लाइ, उहो पीपल्स पार्टी खे या ख़ासि तौर ते सिंध जे अवाम खे ॾिसे या ओवरऑल पंजाब जे अवाम खे ॾिसे, तव्हां छा था सम्झो इन में PMLN जो कहिड़ो हिस्सेण हूंदो? ॾिसो, इन खे थोरो तफ़सील सां जांचण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु इहो चई छॾणु त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा सिंध जे हक़नि ते धाड़ो पई हणे या हमेशह ईअं कंदी रही, इहो ग़लति आहे। मियां नवाज़ शरीफ़ जॾहिं एटमी धमाका कया हुया त कुझु साज़िशुनि जे ज़रिए हुनजी तक़रीर में हिकिड़ो कालाबाग डैम जे ठाहिण जो ऐलान बि करायो वियो हुयो। पोइ जॾहिं मुस्लिम लीग जा अॻुवान हुते पहुता ऐं हुननि स्टैंड वरितो त मियां नवाज़ शरीफ़ तव्हांखे यादि हूंदो असेंबली जे फिक्र ते वेही करे चयो त जेसि ताईं सिंध जा माण्हू इकठा थियनि ऐं कंसेंसस डेवलप नथो थिए असां कालाबाग डैम न ठाहींदासीं। हुन खां मौक़िफ़ जी ताईद कई। अहिड़े तरीक़े सां एंटी ग्रेटर थल कैनाल जी जॾहिं मूवमेंट हली, हुन में मुस्लिम लीग नून जा मरकज़ी अॻुवान वरी सूबाई अॻुवान पेश हुया ऐं हुन एंटी ग्रेटर थल कैनाल मूवमेंट में मुस्लिम लीग नून जिदोजहद कई आहे।
मां सम्झां थो त ही इशू खे असां जेकॾहिं हीअं ॾिसूं त जेके अवामी क़ौमी लेवल जूं जमातूं हूंदियूं आहिनि उनमें मुख़्तलिफ़ सूबनि जा जेके अॻुवान आहिनि हर को पंहिंजे पंहिंजे सूबे जे हवाले सां पॉलिसी ज़रूरु ठाहींदा आहिनि ऐं उनखे कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे सूबे जे अवाम जे लाइ वधि खां वधि बहितर खां बहितर अमल कनि। पंजाब मुस्लिम लीग जेका आहे उहा ज़रूरु उन्हनि जेकॾहिं हिन क़िस्म जो को बि कैनाल जी मंज़ूरी या को प्लानिंग कई आहे पर उनजो हरगिज़ मक़सदु न आहे त उहो मुस्लिम लीग नून जी पॉलिसी आहे। उहो सूबाई लेवल ज़रूरु थी सघे थी पर जॾहिं मुस्लिम लीग नून जे मरकज़ी क़यादत वटि इहा शइ आई त उन्हनि नोटिस वरितो ऐं मुस्लिम लीग नून बहसियत हिकु क़ौमी जमात कॾहिं बि न चाहींदी त असां पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे नाराज़ कयूं। इन करे इहो कॾहिं बि कोन थींदो, तव्हां यकीन रखो ऐं इनशाअल्लाह हीउ जेको मामिलो आहे इहो एतिरो संजीदा न आहे, संजीदा आहे पर एतिरो सीरियस न आहे जो असां हुनखे सम्झूं त इहो को हल न थींदो। इन खां वॾा मामला थिया। सर पीपल्स पार्टी पब्लिक अकाउंट्स कमेटी जी सरबराही भी घुरे वरती आहे, उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी केनालनि जे इशू खे बार बार उथाए थी पई। पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे उहो PMLN खे हुकूमत के ख़ासि तौर ते पंहिंजा जेके इशूज़ आहिनि उहे अॻियां रखिया आहिनि ऐं हुकूमत ज़ाहिरा नून लीग केतिरा आख़िर मसइला ॿुधंदी ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी कंहिं संजीदा मसइले ते स्टैंड वठे थी पोइ तव्हां छा था सम्झो हुकूमत लाइ इहो चैलेंजिंग हूंदो, छाकाणि त हाणे पब्लिक अकाउंट्स कमेटी जी सरबराही बि पीपल्स पार्टी डिमांड कई आहे, छा हुकूमत उहा पब्लिक अकाउंट्स कमेटी जी सरबराही पीपल्स पार्टी हवाले कंदी ऐं ज़ाहिर आहे 6 महीननि खां पोइ 8 महीननि खां पोइ पीपल्स पार्टी का ॿी डिमांड करे सघे थी त पोइ हुकूमत केसि ताईं उन्हनि जा मुतालबा मञींदी रहंदी ऐं केसि ताईं जेको आहे पंहिंजी हुकूमत बचाइण जे करे इहे इशूज़ खे फेस कंदी रहंदी, छाकाणि त अॼु ॿी डेवलपमेंट साम्हूं आई आहे सर जंहिंमें कुझु ॿियूं सियासी पार्टियुनि जा जेके क़ाइद जेके सियासी कैदी हुआ उहे बि हाणे आज़ादु थियण वारा आहिनि ऐं लॻे थो त माना पॉलिटिकल का हेराफेरी थींदी, तव्हां छा था सम्झो इन हवाले सां? पॉलिटिकल हेराफेरी इनशाला कोन थींदी, मुल्क हिन वक़्तु महफ़ूज़ हथनि में आहे ऐं तव्हां ॾिसो था त इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमती धुर जेका आहे उहा हिकिड़े ई पेज ते आहिनि ऐं उहो पेज इहो आहे त पाकिस्तान खे तरक़ी ॾियणी आहे, इकोनॉमी खे मज़बूत करिणो आहे, साज़िशूं काफ़ी सारी थी वयूं, सियासत में मुदाख़लत काफ़ी सारी थी वई, उनजो रिज़ल्ट इहो निकितो त पाकिस्तान पोइते पियो वञे, पाकिस्तान जी इकोनॉमी तबाह पई थिए। इन करे सभिनी स्टेक होल्डर्स इहा ॻाल्हि सम्झी छॾी आहे त हाणे मिली करे पाकिस्तान खे बचाइणो आहे, मुल्क हूंदो त असां हूंदासीं। रही ॻाल्हि पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैनशिप जी त उहा त हमेशह अपोज़िशन वटि हूंदी आहे। हाणे जेकॾहिं असांजी सारी जमात घुर कई आहे त मां सम्झां थो मुस्लिम लीग नून लाइ प्रॉब्लम न थींदो, उहो त रज़ा ख़ुशी सां विझंदा, उहो त अपोज़िशन जो लीडर हूंदो आहे, उहो पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन हूंदो आहे। हाणे जेकॾहिं असांजी इतिहादी धुर जो को माण्हू चेयरमैन थींदो त असांखे त ख़ुशी थींदी, हिन में त वॾी ॻाल्हि न आहे। ऐं हीअ सभु इशूज़ उहे आहिनि जेके इंट्रा पार्लियामानी इशूज़ आहिनि, पार्लियामेंट जे अंदरि रोज़ डेली जो बिज़नेस आहे इहो। मां सम्झां थो त इन शयुनि खे असां एतिरो जेकॾहिं सीरियस वठी ऐं हुन में का कंस्पायरेसी थियरी ॻोल्हींदासीं त उहा मुनासिबु न आहे। मां नथो सम्झां त इन जेको ग़ैर मामूली नोयत जा इशूज़ आहिनि इहे रोज़मर्रा जा इशूज़ थींदा रहंदा आहिनि। गवर्नमेंट जॾहिं पंहिंजा प्रोजेक्ट्स आणींदी आहे या इन क़िस्म जी ब्यूरोक्रेसी को मूव कंदी आहे त हुन में सियासी जमातूं लाज़मी ॻाल्हाए उन जा तहफ़ुज़ात हूंदा आहिनि ऐं पोइ टेबल ते वेही उहे हल थी सघनि था। मां पुर उमीद आहियां त इनशाला पीपल्स पार्टी सां अच्छा तव्हां छा था सम्झो राजा ख़ालिद साहब, तव्हां छा था सम्झो हाणे जेका पीपल्स पार्टी कमेटी ठाही आहे उहा कमेटी जॾहिं हुकूमत जी वफ़्त सां ॻाल्हियूं कंदी या हुकूमत सां ॻाल्हियूं कंदी, तव्हां छा था सम्झो इहे जेके मसइला आहिनि उहा पंहिंजा पीपल्स पार्टी ज़ाहिर डायलॉग ज़रिए साम्हूं रखंदी, तव्हांखे छा थो लॻे PMLN उन्हनि जा मुतालबा एक्सेप्ट करे ऐं इहे सॼा इशू उन्हनि जा रिज़ोल्व कंदी? ॾिसो जॾहिं टेबल ते वेहबो आहे त पोइ इहो कोन सोचबो आहे त असां मुतालबा एक्सेप्ट कंदासीं या रिजेक्ट कंदासीं। उन वक़्तु ॿिन्ही तरफ़नि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, हिक ॿिए खे पंहिंजी दलील ऐं टेक्निकलिटीज़ जे ज़रिए हिक ॿिए खे राज़ी कबो आहे पंहिंजी पंहिंजी पॉइंट्स ते। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु इंश्योर थींदी त हुन मां सिंध खे या सिंध जे माण्हुनि खे इनशाला को बि नुक़सानु न पहुचंदो ऐं जेकॾहिं इन क़िस्म जी का सूरत हाल पैदा थी त पोइ तमामु घणो सिंध रिएक्ट कंदी, बशमूल सिंध मुस्लिम लीग। सो मां सम्झां थो त इन क़िस्म जी का बि ॻाल्हि न आहे। मुस्लिम लीग नून जी मरकज़ी क़यादत खे ख़बर आहे त सिंध जा माण्हू पोइ भले मुस्लिम लीग नून में हुजनि या कंहिं ॿी जमात में, उहो पाणी जे इशू ते तमामु सेंसिटिव इशू आहे ऐं हुनते तमामु घणा जज़्बाती बि आहिनि ऐं तमामु घणा कवरेज बि आहिनि। सर हितां जूं जेके सियासी धुरियूं आहिनि या स्पेशली पीपल्स पार्टी हुजे या जेके बि सियासी जमातूं हुजनि उन्हनि त सिधो सऊं स्टैंड वरितो आहे इन हवाले सां केनालनि जे हवाले सां ऐं उन्हनि त सिधो सॼो इल्ज़ाम हयो आहे, जेको एलिगेशन आयो आहे त PMLN जे मथां आयो आहे त PMLN ईअं करे पई छाकाणि त हुकूमत उन्हनि जी आहे। पोइ दफ़ा जॾहिं कालाबाग डैम जो इशू आयो हुयो उन टाइम नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट हुई, ज़ाहिर जेका सिंध जो अवाम आहे उहो त इहो सोचींदो आहे त PMLN हमेशह एंटी सिंध रही आहे, तव्हां छा चवंदो उन हवाले सां? मां अॻु में अर्ज़ु करे वियुमि त PMLN कॾहिं बि एंटी सिंध न रही आहे। ॿिन्ही सूरत हाल में कालाबाग डैम जी जॾहिं
ऐलान थियो त उहो नवाज़ शरीफ़ ई वापसि वरितो हुयो ऐं सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ी ऐं मंशा जे मुताबिक़ वापसि वरितो हुयो। उन खां अलावा इंटीग्रेटेड थल कैनाल इशू ते बि मुस्लिम लीग नून अॻ में हुई ऐं जॾहिं सिंध में बिटो निज़ाम पियो अचे, तव्हांखे यादि हूंदो त सिंध में बिटो निज़ाम खणी आया हुया ऐं केरु खणी आया उहा बि तव्हांखे ख़बर आहे, मां हुन में बहस नथो वञा। उन वक़्तु बि मियां नवाज़ शरीफ़ अची करे सिंध जी वैधानियत जे ख़िलाफ़ु जेको वार हुयो उनखे रोकियो अची करे ऐं सिंध जे अंदरि जलसा ऐं करे अवाम खे ॿुधायो त सिंध जी वैधानियत ते वार कॾहिं बि क़बूल न कंदासीं ऐं सिंध में हिकु बिटो निज़ाम न ईंदो। इन करे इहो इशू न आहे, कंहिंजी हार या जीत जो इशू न आहे। इंशाअल्लाह मां पूरो उम्मीद आहियां त इहे मामला टेबल ते वेही हल थींदा। पीपल्स पार्टी जेकॾहिं इल्ज़ाम हणे थी पोइ ॿिए तरफ़ कमेटी छो पई ठाहे, या तव्हां इल्ज़ाम हणो या पोइ तव्हां कमेटी ठाहियो। मां सम्झां थो त हुननि कमेटी ठाहे करे तमामु समझदारी जो कमु कयो आहे ऐं इहा कमेटी हुकूमती धुर सां वेही असांजी जमात जे माण्हुनि सां वेही इहे सभई टेक्निकल मामला जेके आहिनि उन ते तमामु घणियूं ॻाल्हियूं करे हिन मामले खे हल कंदा इंशाअल्लाह। ठीकु आहे, वॾी महिरबानी राजा ख़ालिक़ साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जीअं तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिकु तरफ़ PFLN जो जेको अॻुवाण हुयो, ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जो अॻुवाण हुयो, ॿिन्हिनि तफ़सीली ॿुधायो। पीपल्स पार्टी साम्हूं मौक़िफ़ रखियो आहे त असां कमेटी ठाही आहे, कमेटी में जेके इशूज़ हूंदा, जेके पब्लिक अकाउंट्स कमेटी जी चेयरमैनशिप हुजे, ग्रेटर थल कैनाल जे हवाले सां हुजे, सिंधु दरिया खे जेके 6 कैनाल लॻाइण जी हिकिड़ी नाकाम कोशिशि आहे उहो हुजनि, या ॿिया जेके बि इशूज़ आहिनि उहे पीपल्स पार्टी वारनि पंहिंजा साम्हूं रखिया आहिनि। त ॿिए तरफ़ नून लीग पुरोमीद आहे, नून लीग जा अॻुवाण पुरोमीद आहिनि त इहा कमेटी जेका आहे उहा हुकूमत सां डायलॉग कंदी ऐं डायलॉग ज़रिए जेके इहे इशूज़ आहिनि उहे रिज़ॉल्व थी वेंदा। हाणे ॾिसजे, हुकूमत जे लाइ इहो तमामु घणो चैलेंजिंग आहे त हुकूमत या त मामला उन्हनि जा मञे ऐं जेकॾहिं मामला नथी मञे त पोइ पीपल्स पार्टी हुजे ऐं ॿियूं अपोज़िशन पार्टियूं हुजनि, अगरि उहे हिकु थी करे बीहनि थियूं त यकीनन हुकूमत जे लाइ इहो वॾो चैलेंज आहे। हुकूमत जेका आहे उहा घर हली वेंदी, छाकाणि त हिन टाइम जेके सीट्स आहिनि पार्लियामेंट में उहे पीपल्स पार्टी जूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी नून लीग सां गॾु आहे, तॾहिं इहा हुकूमत क़ाइमु आहे। इन केस जेकॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत खां राहूं जुदा करे थी त पोइ हुकूमत जेका आहे उहा हुकूमत न रहंदी। हिस्टोरिकली ईअं ई थींदो, जीअं माज़ी में पाण ॾिसंदा ईंदा आहियूं त 5 साल असां वटि हिते कोई बि पूरो नथो करे, ईअं ई थी सघे थो। पर पीपल्स पार्टी ऐं ॿिए तरफ़ नून लीग जा जेके अॻुवाण आहिनि उहे तमामु घणा पुरुमीद आहिनि त जेका कमेटी ठही आहे उहा कमेटी जेका डायलॉग कंदी ऐं डायलॉग ज़रिए इशूज़ हल थी वेंदा। नाज़रीन, प्रोग्राम जेको आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के बाद।